खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद शहदादपुर रिपोर्ट अली असगर ब्रो। शहदादपुर में 24 कलाकनि में फुर ऐं चोरीअ जूं धाड़ धाड़ 2 वारदातूं। शहदादपुर शहर जी ॿुथियल आबादी सैयद पाड़े में 4 नामालूम हथियारबंदनि 2 मोटरसाइकिलनि ते सवार थी हथियारनि जे ज़ोर ते बैंक मां कैश कराए ईंदड़ डॉक्टर मोहम्मद अमजद आरई खे रोके हथियारनि जे ज़ोर ते 6 लाख रुपया रोक कैश ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। इतला ते DSP शहदादपुर तनवीर हुसैन शाह पहुची वाक़े जा तफ़सील हासिल करे CCTV कैमरा जी मदद सां जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त डॉक्टर मोहम्मद अमजद आरई मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त आउं UBL बैंक मां कैश कराए अची रहियो हुयसि त नामालूम 4 हथियारबंदनि मोटरसाइकिल ते सवार थी पीछो कयो। सैयद पाड़े वटि ज़बरदस्ती रोकी हथियारनि जे ज़ोर ते 6 लाख कैश ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। मूंखां फुर थियल रक़म वापसि कराए ॾिनी वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। होॾां बॉयज़ डिग्री कॉलेज शहदादपुर भरिसां रहंदड़ ख़मीसो सान मीडिया अॻियां दाहींदे चयो त नामालूम चोर मुंहिंजे घर जी छत तां 2 सोलर प्लेटूं चोरी करे फरार थी विया आहिनि। चोरनि ख़िलाफ़ रिपोर्ट दर्ज कराई आहे मगर पुलिस कख बनी बीणो नाहे कयो। मुझे गवर्नमेंट जॉब है, डॉक्टर है।